हाणे ज़िक्र कंदासीं कज़ाफ़ी स्टेडियम मेज़बानी लाइ तैयार आहे। पिशावर ज़ल्मी ऐं कोटा ग्लेडिएटर्स जी टीमुनि में अॼु मुक़ाबलो थींदो, जॾहिं त पाकिस्तान सुपर लीग जो सुपर मैच ॾिसण लाइ सॼो पाकिस्तान बरक़रार बणियल आहे। जी बिल्कुल, इवेंट जे पहिरें मैच में दिफ़ाई चैंपियन पिशावर ज़ल्मी ऐं कोटा ग्लेडिएटर्स विच में शाम 7 वॻे खेॾी वेंदी, जंहिं लाइ भरपूर इंतज़ाम कया विया आहिनि। क्रिकेट ग्राउंड में मैच ॾिसंदड़ शौक़ीननि खे हिदायत कई वई आहे त उहे 5 वॻे खां अॻु ग्राउंड पहुची वञनि, जॾहिं त स्टेडियम जा दरवाज़ा 2 वॻे खोलिया वेंदा। इंतज़ामिया नश्तर पार्क स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रेड ज़ोन करार ॾेई छॾियो आहे। पुलिस पाक फौज ऐं रेंजर्स कज़ाफ़ी स्टेडियम जो कंट्रोल संभाले वरितो आहे, जॾहिं त परॾेही प्लेयर ऐं परॾेही कोचिस बि पाकिस्तान पहुची विया आहिनि। अहम ख़बर आहे नाज़रीन, अव्हांखे आगाही ॾियूं पिया PSL जे हवाले सां कज़ाफ़ी स्टेडियम मेज़बानी जे लाइ तयारु आहे। पिशावर ज़ल्मी ऐं कोटा ग्लेडिएटर्स जे टीमुनि में अॼु मुक़ाबलो थींदो, जॾहिं त पाकिस्तान सुपर लीग जो सुपर मैच ॾिसण लाइ सॼो पाकिस्तान बेक़रार बणियल आहे। इवेंट जे पहिरें मैच में दिफ़ाई चैंपियन पिशावर ज़ल्मी ऐं कोटा ग्लेडिएटर्स विच में शाम 7 वॻे मुक़ाबलो थींदो, जंहिं लाइ भरपूर इंतज़ाम कया विया आहिनि। क्रिकेट ग्राउंड में मैच ॾिसंदड़ शौक़ीननि खे हिदायत कई वई आहे त उहे 5 वॻे खां अॻु ग्राउंड ते पहुची वञनि, जंहिं लाइ स्टेडियम जा दरवाज़ा 2 वॻे खोलिया वेंदा। इंतज़ामिया निश्तर पार्क स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रेड ज़ोन करार ॾेई छॾियो आहे। पुलिस पाक फौज ऐं रेंजर्स कज़ाफ़ी स्टेडियम जो कंट्रोल संभाले वरितो आहे।